सुराण हिते करे थी कुछ तैयारी कुछ कुकिंग जी। हे हिकिड़ो छा चइबो आहे मोल्ड कढी आई आहे ऐं आहे डेट कहिड़ी आहे सुराण 19 आहे अॼु जून ऐं संडे आहे मंझंदि जा पूरा 12 थिया आहिनि। हाणे हिकु त मां देरि सां उथी आहियां छो त संडे ते मासी बि न ईंदी आहे ऐं असांजो स्वीपर बि न ईंदो आहे, कोई बि न ईंदो आहे त असांजी घंटी न वॼंदी आहे घर जी, त असां आराम सां सुता पिया हूंदा आहियूं। त उन चक्कर में देरि थी, ॿियो अॼु एॾी गर्मी आहे त हिन महिल ताईं मूंखे कुझु करण जी दिलि न चाहियो आहे, मुंहिंजो मूड ई न आहे त मां कोई कमु कयां। सो मां सोचां थी त अच्छा स्टीमर ठीकु आहे, ऐं मां सोचां थी कुझु सिलाई जो वञी कमु कयां, कुझु ठाहियां, सुगन जूं कुझु फरमाइशूं आहिनि उहे पूरियूं करणियूं आहिनि, त बसि इहो ई थी करे सघां। सो मां हिते सिलाई जे कॉर्नर में अची वई आहियां ऐं ज़ाहिर आहे हिते थधिकार में कमु थींदो त मूंखे एॾो मसइलो न थींदो गर्मीअ जो। सो बिल्कुलु मूड न आहे, सफ़ा ईअं साह ॼण मुंझे थो पियो, तंहिंजे करे मां सोचां थी त हिते ई वेही पखो हलाईंदमि थधिकार में। ऐं ॿियो तव्हां ॾिसो त लाइट उफ एॾी महांगी थी वई आहे जंहिंजी हद न आहे, त बसि लिमिट्स में रहणो थो पए। हर वक़्तु असां ऐशी नथा करे सघूं, त मां हाणे सिलाई कंदमि वेही, छो त इहो थधो कमु आहे, घटि में घटि मूंखे परेशानी न थींदी। त हाणे छा सिबंदमि, घणो ई कुझु हुन जूं शयूं आहिनि जेके हुन मूंखे चयूं आहिनि। ऐं मूंखे इहो आहे त भई ईद ते ईंदी त हैदराबाद, पर ज़ाहिर आहे असांजे बि चकर हणंदी, त मां हिन जूं शयूं ठाहे छॾियां त जीअं हीअ अचे त पंहिंजो सभु सामान खणी वञे। सो छा थी ठाहियां, कीअं थी ठाहियां, अञा डिसाइडिड न आहे। प्रोजेक्ट्स त ख़बर आहिनि छा ठाहिणा आहिनि, पर कीअं ठाहिणा आहिनि इहो डिसाइडिड न आहे। सो इहो हाणे मां जेको आहे हिते वेहंदमि ऐं कमु कंदमि स्टार्ट। मां कंटिन्यू हिते सिलाई पई कयां ऐं हाणे हिकु थी वियो आहे, अज़ान बि अचण वारी आहे, त पर मां सभिनी खां पहिरियों वेंदमि बोड़ पचाईंदमि ऐं मानियूं पचाए पोइ वेंजी निमाज़ पोइ पढ़ंदमि। हिते मुंहिंजो इहो दुकानु ईअं ई निकितल हूंदो, छो त इहो ई कमु मूंखे कंटिन्यू करिणो आहे, मां ॿिए कंहिं हंधि कमु नथी करे सघां। लंच ठाहिणु, मानी पचाइणु, जेको बि इहो कमु आहे उहो मजबूरी आहे, उहो करिणो आहे, छो त उहो ई जीअं मां चवंदी आहियां न त अगरि नथा कयूं त सभिनी खां पहिरियों बुख मूंखे लॻंदी। सो हलूं था किचन में। अॼु संडे आहे त ज़हरा कोन ईंदी, सुराणे हिते थांव थी धोए ऐं यकीननि थांव धोई पोइ इहा वेंदी जीअं निमाज़ पढ़ंदी। असांजो इहो ई कमु हूंदो आहे त असां चवंदा आहियूं किचन जो कमु ख़तमु थिए, गर्मी वारो कमु पूरो थिए, त उनखां पोइ असां साफ़ु कपिड़ा पाए ऐं पोइ निमाज़ पढ़ूं ऐं पोइ ॿीहर चुल्हे जे भरिसां न अचूं। हिते जेको आहे सुराणे रखियो आहे पंहिंजो पचाइण जे लाइ, उहो पचे थो दम ते आहे, ऐं मां पचायां थी अॼु कीमो ऐं पटाटा। सो हिते मुंहिंजो बोड़ पचाइण जो सिलसिलो बि जारी आहे। उनखां पोइ बोड़ खे दम ॾेई साइड में मानी बि पचाए छॾींदमि ऐं पोइ मां बि वञी वेंजी सिंधी नमाज़ पढ़ंदमि। उनखां पोइ ॾिसंदासीं त कंटिन्यू वरी छा थो कजे। हालांकि रूम मुंहिंजो सॼो सिलाई मशीन में अटकियो पियो आहे। सो छो त जेको कुझु मां ठाहियां थी न उहो मां तव्हांखे ठाहिण खां पोइ ॾेखारींदमि। एॾी हिकिड़ी प्यारी क्लास जी शइ ठाहिण वारी आहे ऐं बसि आइडिया हुयो इलाही ॾींहंनि खां, पर हाणे जो वरी सुगन चयो त मूंखे कुझु खपे थो, त मूं चयो इहो आइडिया मां हुनजी ई शइ ते थी यूज़ कयां। सो ठही वेंदो त पोइ तव्हां सां शेयर कंदमि, विच विच में सफ़ा न ॾेखारींदमि। सो हाणे बोड़ पचाए वठां। अल्हम्दुलिल्लाह हे मज़ेदार कीमो मुंहिंजो तयारु आहे ऐं मानियूं बि मां पचाए छॾियूं आहिनि। सो हाणे मां वेंदमि मुंहिंजी सिंधी नमाज़ पढ़ंदमि, लंच असां पोइ कंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। साढा 6 थिया आहिनि हिन महिल ऐं मुंहिंजो हिते मल्टी कलर दुकानु निकितल आहे ऐं मां कुझु पैचवर्क ई करे रही आहियां ऐं थोरो सस्पेंस हुजे न भला त छा थो ठहे। सो हा जी शइ थी ठहे ऐं कंटिन्यू सिबंदी रही हुयमि मां। टे पहिरीं जी नमाज़ बि पढ़ी छॾी, मथे वियमि, कुझु माप करणी स्टोर में, कुझु सामान सेट करिणो आहे त उहो करे आयमि ऐं हाणे मां चाहियां थी थोरी देरि मां रेस्ट कयां। रेस्ट करणु मुंहिंजे लाइ ॾाढो ज़रूरी आहे। हिन महिल ताईं मां हे कलर्स सिबी चुकी आहियां, त उन्हनि जूं कटिंग्स हेठि पयूं आहिनि। सो फ़िलहालु त कुझु रेस्ट कयां, पोइ डिनर जी तयारी थींदी, पोइ अलाए छा थींदो ख़बर न आहे। सांझे जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं निमाज़ खां पहिरियों मां हे भाॼी चाढ़े वई हुयमि हिते, हाणे अची चांवर चाढ़िया अथमि। मां पचायां थी पालक ऐं पटाटनि जी मज़ेदार भाॼी। इहो आहे असांजो डिनर ऐं अॼु जो व्लॉग नंढिड़ो आहे, मां कमु त सॼो ॾींहुं कंदी रही आहियां, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त रिकॉर्डिंग में उहो एतिरो नथो ॾेखारे सघिजे, सिलाई कंदी रही आहियां। सो इंशाल्लाह उहो जीअं ई कंप्लीट थींदो त मां तव्हां सां शेयर कंदमि।
बसि इहे ई ॾींहं आहिनि, इहे ई रातियूं आहिनि, जीअं गुज़रनि था तीअं तव्हांजे साम्हूं तव्हांखां मां मोकिलाईंदमि हिन ब्लॉग मां। अलाह सां तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि जो, आबाद जो, इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे ब्लॉग में वरी मिलंदासीं। अॼु जो नंढिड़ो ब्लॉग आहे। ऐं हा, सुराण छा ठाहियो उहो त मां तव्हांखे ॾेखारण ई विसरी वई आहियां। हे पुडिंग टाइप काई शइ आहे, छा आहे? कैरेमल कस्टर्ड। अॼु सम्झी वञो बसि तव्हां, हाणे मुंहिंजे लाइ इहा पुडिंग आहे। सो अॼु हीअ बेक करे, छा स्टीम करे पचाई अथई, ऐं अञा ताईं असां खाधी न आहे। बाक़ी ख़ुशबू गज़ब जी थी अचे। सो हिन इहो रखियो फ्रिज में त चिल्ड बिल्कुलु थी वञे। सो इहो राति जी मानीअ खां पोइ इनशाला असांखे मिठो आहे, वाह जो थो लॻे। मूंखां त सब्र नथो थिए, सची ॻाल्हि आहे, पर हाणे मिठो ई आहे त थोरो सब्र करिणो पवंदो। सो हाणे सच में था मोकिलायूं। छो त अचानक मूंखे यादि अची वियो त हे रहिजी वियो आहे ॾेखारणु, त आख़िर पचियो छा हुयो। इहो मंझंदि पची वियो, पोइ उनखां पोइ रूम टेम्परेचर ते थधो थियो, पोइ वरी हाणे फ्रिज में थधो थियो, हाणे वापसि फ्रिज में वेंदो। सिर्फ़ु मां तव्हांखे ॾेखारण जे लाइ कढियो आहे। सो मोकिलायूं था, अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे ब्लॉग में वरी असां मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।